ढ्र ऐं ठ्र। सिंधी अलिफ़-ॿे में ट्र, ड्र ऐं ढ्र आवाज़नि जी नुमाइंदगी करण लाइ को बि अखर मुक़ररु न कयो वियो आहे। उतरादी माण्हू लिखियल अखर टे खे ट्र ऐं डाल खे ड्र करे उचारींदा आहिनि। दरअसल जंड्र, पाट ऐं पुट लफ़्ज़नि खे संस्कृत में जंद्र, चंद्र, पात्र वग़ैरह चयो वेंदो आहे। उहे लफ़्ज़ जेकॾहिं संस्कृत मां सिंधी में आया आहिनि त उन्हनि जे उचार में रे हुअणु वधीक दुरुस्त आहे, पर जेकॾहिं सिंधी मां संस्कृत विया आहिनि त बि ईअं चई सघिजे थो त असल में ई उन्हनि लफ़्ज़नि में रे आवाज़ शामिलु हुयो, या अञा बि ईअं खणी चइजे त उहे लफ़्ज़ संस्कृत ऐं सिंधी ॿोलीअ में हिकु जहिड़ा आहिनि, छो त ॿई हमअसर ऐं भेनर ॿोलियूं आहिनि, त बि रे जो आवाज़ ॿिन्ही ॿोलियुनि में हुअणु घुरिजे। शाह लतीफ़ जे कलाम में अहिड़ा कई लफ़्ज़ मिलनि था जिन खे मायारी लहजे में रे खां सवाइ उचारियो वेंदो आहे ऐं उतरादी लहजे मुताबिक़ उन्हनि लफ़्ज़नि जे आख़िर में रे गॾाए खेनि डिघो करे मुरकिब लफ़्ज़ तौरु उचारियो वेंदो आहे। जीअं चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरियसीं, पायो जर जंडरनि में कोॾां कनि कयूं, अलीअ पुट अमीर कंदा राड़ो रुकसीं, या पिननि जो पट खणी सोजे सुञाणीन, सा सिट न सारीन अलिफ़ जंहिंजे अॻ में। सारंग साई सिट जहिड़ी लाई लाख जी, माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोजरो, सुट उन्हनि जो सफ़रो जे पर में पिञाईन। शाह साईं जे मथियनि बेतनि में चंड्र, जंड्र, पुट, पट, सिट, मिट ऐं सुट लफ़्ज़नि हेठां लीक ॾेई खेनि वाज़े कयो वियो आहे। इहे ऐं अहिड़ा ॿिया लफ़्ज़ उतरादी लहजे मूजिबि आवाज़ी फेरे सां उचारिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि सभिनी लफ़्ज़नि पुठियां रे गॾाई वेंदी आहे। अर्नेस्ट ट्रम्प उतरादी ॿोली लाइ राय ॾिनी आहे त उन जा उचार चिटा आहिनि। उचारनि मां मुराद आहे त सुर आवाज़ निमाया आहिनि ऐं पूरी रीति कढिया वञनि था। उन्हनि जी वज़ाहत इहा आहे त उतर में चइबो चयां ऊं त लाड़ में उन जो उचार आहे च्यूं या च्यूं। उतरादी लहजे में लाड़ जे लहजे जे मुक़ाबले में ही फ़र्क़ु आहे जो सिरे में आ या अ जो सुर आवाज़ लाड़ जे लहजे में ए या ई थिए थो। मसलन उतरादी लहजे मुताबिक़ जन, लाड़ी लहजे मुताबिक़ जिन। उतरादी में चवनि तन ऐं लाड़ी में चवनि तिन। उतरादी लहजे मुताबिक़ कन ऐं लाड़ी लहजे मुताबिक़ किन। काके भेरूमल जन, तन ऐं कन जा वाहिद लफ़्ज़ जंहिं, तंहिं ऐं कंहिं मां मिसाल ॾींदे लिखियो आहे त जंहिं, तंहिं ऐं कंहिं लफ़्ज़नि जे मुंड में जॾहिं ज़बर याने आ जो उचार आहे तॾहिं जमो जन, तन ऐं कन में बि साॻियो ई उचार आ जो हुअणु घुरिजे। तंहिं करे चइबो त उतर वारा सही आहिनि। शाह लतीफ़ पंहिंजे रिसाले जे अलॻि अलॻि सुरनि में उतरादी लहजे मुताबिक़ साॻे तलफ़ुज़ वारा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। लाड़ जे माण्हुनि खे इहो एतिराज़ थी सघे थो त लतीफ़ जे रिसाले जी मरकज़ी ॿोली लाड़ी आहे, तंहिं करे लाड़ी लहजे मुताबिक़ जन, तन, कन, जंहिं, तंहिं, कहीं, जहीं, तहीं जहिड़ा लफ़्ज़ ज़ेर सां उचारणु घुरिजनि, पर शाह जे रिसाले जे मुख़्तलिफ़ मुरतबनि उहे लफ़्ज़ तलफ़ुज़ जे चिटाई ख़ातिर ज़बर ॾेई मुख़्तलिफ़ रिसालनि में शामिलु कया आहिनि। मसलन जन, पगह छोड़े जन विधा ॿेड़ा ॿार में, जीउ मुंहिंजो जन अंगड़ियारो वढियो, तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन। अहिड़ी तरह सां जंहिं जा मिसाल आहिनि। वेह दाता जे दर ते शुक्र जंहिं जुगाए, जीम खे ज़बर आहे। जनी जी झड़प हाथी हंधा नचरे, वेठे जनी वरे थिया मथे सी मेरे। पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मंझां तन, ही तन जो मिसाल आहे। वटां वेही तन सुण त सोज़ पिराईं। अहिड़े नमूने सां तंहिं जो मिसाल आहे। तंहिं इश्क खे शाबास, तंहिंखे ज़बर आहे। तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबती मेड़िया, ईंदे लॼ मरनि तंहिं सर मथे हंजड़ा। ईअं कन जो मिसाल आहे। उझी बुझी आया वाई कन नवात। खोड़ मिसाल आहिनि, मां हिकिड़ो पढ़ां थो फ़क़ति, ॿिया कंहिं ऐं उन जा मिसाल बि आहिनि, उहे नथो पढ़ां। मथे ॾिनल बेत कल्याण आडवाणी जे रिसाले मां खयल आहिनि, जेकी कंहिं हिकु सुर मंझां न आहिनि, पर सारे रिसाले जे अलॻि अलॻि सुरनि मंझां चूंडियल आहिनि। उन्हनि मां के सुर त आहिनि ई लाड़, कोहिस्तान ऐं थर जे पस मंज़र में चयल, पर उन्हनि लफ़्ज़नि जो लहजो ख़ालिस उतरादी आहे। अहिड़ी तरह साॻियनि उचारनि वारा लफ़्ज़ डॉक्टर गुरबख्शाणी, ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ऐं बाने ख़ान शेख जे मुरतब कयल रिसालनि में पिणु मौजूदु आहिनि। उन्हनि आलमनि मां
कंहिंजो बि सिंध जे उतर वारे इलाइक़े सां तालुक़ु न आहे। जे हुजे हा त इहो चवण में हॿक महसूसु न थिए हा त हुननि शाह जे रिसाले खे पंहिंजे तर जो लहजो ॾिनो आहे। ख़ासि तौर जन तन कन वारो मामिलो मज़कूरा सभिनी रिसालनि में वाज़े आहे। अलबत्ता जंहिं तंहिं कंहिं जहीं तहीं ऐं कहीं में किथे 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 ज़ेर ॾिनल आहे त किथे ज़बर ऐं किथे वरी काई आराब ॾिनल न आहे। साॻियनि आलमनि पंहिंजनि पंहिंजनि तरतीब ॾिनल रिसालनि में जंहिं तंहिं ऐं कंहिं यानी ज़ेर सां किथे ज़ेर जो इस्तेमालु बि कयो आहे त किथे ज़बर जो इस्तेमालु कयो आहे। डॉक्टर गफ़ूर मेमण पंहिंजे मकाले शाह जे बेतनि में मानाउनि जा मुंझारा में इन हवाले सां इमदाद हुसैनी जो हवालो ॾींदे लिखियो आहे त इमदाद हुसैनी कुझु ॾींहं अॻु सोजरो रिसाले में इहो बहस कयो हो त शाह लतीफ़ तिन ऐं जिन यानी ज़ेर जो इस्तेमालु न कयो आहे पर ज़बर यानी जन ऐं तन इस्तेमालु कयो आहे। असां हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं लाड़ में चवनि ई जिन ऐं तिन या जिनी ऐं तिनी, पर इमदाद साहब चयो न भेरूमल लिखियो आहे त आहे ई जन ऐं तन। रहमान गुल पालारी बि खेसि जवाबु ॾिनो त साईं शाह साहब जिन ऐं तिन इस्तेमालु कयो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त शाह बेत जी मौसीक़ी जमालियात ठाहिण लाइ सभई लहजा इस्तेमालु कया आहिनि। इमदाद साहब हिकु बेत ॾिनो आहे, हीउ डॉक्टर साहब खे कोट थो कयां मां। मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जन तन जो सराफन अणतोरियो अघायो। इमदाद जो ख़्यालु हो त जन ऐं सराफन में फन हम काफ़िया आवाज़ आहिनि, तंहिं करे भिटाई ज़बर इस्तेमालु कई आहे। घटि में घटि कामोड सुर में त शाह लाड़ी लहजो इस्तेमालु कयो हूंदो जेको मांजर जो दास्तान आहे, पर उन में बि असांजे आलमनि जन तन इस्तेमालु कयो आहे। हाणे मांजर में को बि वञी ॾिसे उते को बि जन ऐं तन इस्तेमालु कोन करे, सभु जिन ऐं तिन ऐं जिनी ऐं तिनी इस्तेमालु कनि था। मिसाल ही बेत ॾिसो, खाज जनी जो खिखियूं माल तनी जो मड। इहो सवाल वाक़ई तहक़ीक़ तलब आहे त उन्हनि लफ़्ज़नि में भिटाई जो असुलु तलफ़ुज़ कहिड़ो आहे। जेकॾहिं असां उन्हनि लफ़्ज़नि खे ज़ेर वारे उचार सां पढ़ंदासीं त सिंध जे उन्हनि आलमनि ॿोलीअ जे माहिरनि शारिहनि ऐं शाह जे रिसाले जे नामियारनि मुरतबनि जे मथे तलफ़ुज़ी बनावट बाबति सवाल ज़रूरु उभरंदो। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं शाह जे दास्ताननि जी जाग्राफ़ियाई हदुनि जे बुनियाद ते ॿोली ऐं मुहावरे जो तयन करणु ज़रूरी आहे त पोइ शाह जे रिसाले में त उतरादी इलाइक़े जो को दास्तान ॻायल न आहे त पोइ छा उन बुनियाद ते संदसि कलाम में मौजूदु उतरादी लहजे खां बिना इनकार करे छॾिबो। बहरहाल इन हवाले सां वधीक तहक़ीक़ ऐं छंड छाण जी ज़रूरत आहे। उतरादी लहजे जो सर्फियाती निज़ाम ऐं शाह जो कलाम, हिन मां फ़क़ति हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। सर्फियात ॿोलीअ जे इल्म जी हिकु अहम शाख़ आहे जंहिं वसीले लफ़्ज़नि जे ठहण ऐं रूप मटाइण बाबति अभ्यास कयो वेंदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में उहो लफ़्ज़नि जे सूरतगरी जो इल्मु आहे। लफ़्ज़नि जी बनावट ऐं तश्कील जे मुताले मां मालूम थिए थो त कंहिं बि ॿोलीअ में बुनियादी तौर 3 क़िस्मनि जा लफ़्ज़ थियनि था: मुफ़रिद सिंपल, मुरकिब कंपाउंड ऐं मुरतिब कॉम्प्लेक्स। मुफ़रिद लफ़्ज़ पंहिंजे वजूद में पूरा मुकम्मल ऐं अकेला हूंदा आहिनि, उन्हनि खे टोड़े न सघिबो आहे। जेकॾहिं टोड़बो त उहे बेमतलब थी वेंदा। अहिड़ी तरह मुरकिब लफ़्ज़ उहे आहिनि जिन खे टोड़ण सां हर जुज़ो पंहिंजी धार माना ॾींदो, जॾहिं त मुरतिब लफ़्ज़ जड़ में अॻियाड़ियुनि या पछाड़ियुनि मिलाइण सां वजूद में अचनि था। शाह लतीफ़ जी शाइरीअ में असांखे लफ़्ज़नि जा उहे 3 क़िस्म मौजूदु मिलनि था। वाहिद जमा मां हिकिड़ो मिसाल आहे, सिंधी ॿोलीअ जे उतरादी ऐं मायारी तोड़े लाड़ी लहजे में वाहिद अदद मां जमो अदद ठाहिण जे उसूल में फ़र्क़ु नज़र अचे थो। मायारी ऐं लाड़ी मुहावरे में वाहिद मां जमो ठाहिण लाइ वाहिद पुठियां ऊ जो सुर ईंदो आहे, जॾहिं त उतरादी मुहावरे में वाहिद लफ़्ज़ मां जमो ठाहिण लाइ पछाड़ी लॻाई वेंदी आहे। जीअं वाहिद लफ़्ज़ आहे निछ त मायारी लहजे मुताबिक़ निछूं, उतरादी लहजे मुताबिक़ निछां। खट खटूं खटां, कूक कूकूं कूकां। अहिड़े नमूने सां मेख मेखूं मेखां, इहे 3 लहजनि जा मुख़्तलिफ़ आहिनि। उहो लहजो घणो करे लाड़काणे, शिकारपुर ऐं जेकबाबाद जे इलाइक़नि में ॿुधण में अचे थो। शाह लतीफ़ बि पंहिंजे कलाम में अहिड़ा कुझु निज उतरादी लहजे वारा बेत चया आहिनि। जीअं राणा तुंहिंजे राह ते ॾेहाणी ॾेखां, राणे जी रिहाण जूं रूह अंदरि रेखां, मोहबत जूं मेखां तोसी लाल लपेटियूं। या मीहां ऐं नीहां 2 अखर हिकिड़े जे वसण जा वेस करे त ककर कनि कीहां, बादल थी बीहां जे आगम अचण जी करें। मथियनि 2 बेतनि में रेखां मेखां मीहां नीहां ऐं कीहां लफ़्ज़नि जी बनावट निज उतरादी लहजे मुताबिक़ आहे। काको भेरूमल पछाड़ी वारनि लफ़्ज़नि खे रद्द कंदे खे दुरुस्त सम्झे थो। हुन लिखियो आहे त
त सिंध में ॿियनि हंधि ऊं पछाड़ी ॻाल्हाइनि था सो बिगड़ियल उचार आहे। शिकारपुर वारो नमूनो निहायत आगाटो आहे ऐं उहो ई ॿियनि ॿोलियुनि में आहे। जीअं मोरे अखियां फरकन लागे, अख जो जमो अखियां हिंदी।